नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बोज़दार वॾा मां ख़बर ॾींदा हलूं त बोज़दार वॾा भरिसां डिबी में गुज़िरियल 10 सालनि खां डिबी ऐं आसपास जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में मुसलसल बिजली न हुजण ख़िलाफ़ समाजी अॻवान उस्ताद कासिद हुसैन ख़ासकेली जे सीपको जे आला क़यादत कयल कंप्लेन ते सीपको सखर, फरमान शब्बीर, XEN राणीपुर, ग़ुलामुल्लाह सोलंकी, SDO काज़ी सेठारजा पंहिंजी टीम समेत पहुतो, जिते इलाइक़े वासियुनि खां गुज़िरियल 10 सालनि मुसलसल बिजली बंद हुजण मुतालिक़ ॼाण वरिती, जंहिं बाद इलाइक़े जे मोअज़्ज़िन उस्ताद कासिद हुसैन ख़ासकेली, अताउल्ला जसकाणी ऐं ॿिया मौजूद जिन सीपको जी आला क़यादत खे ॿुधायो त हिन ॻोठ गुज़िरियल बग़ैर कंहिं सबब जे हिन ॻोठ जी बिजली बंद कई वई है। असीं सख़्त मुश्किलातनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। बिजली न हुजण करे मच्छरनि जो आज़ार पिण वधी वियो। मासूम ॿारड़ा, औरतूं तोड़े मर्द मुख़्तलिफ़ बीमारियुनि में विकुड़जी विया आहिनि, जंहिं ते ऐसी सखर फरमान शबीर नोटिस वठंदे ॻोठ डिबी खे बोज़दार वॾा बजा ठरी मीरवा ग्रेड स्टेशन खां ॻोठ डिबी बिजली बहाल करण जो ऐलान कंदे सीपको जे मुलाज़िमनि खे छंड पटी ऐं चयो त ॿीहर सीपको जे मुलाज़िमनि अवाम लाइ आज़ार बणियो त उन्हनि खे घर भेड़ो कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।